वॉइस ऑफ इंडस टीवी पारां डॉक्टर नसरीन थेबो तव्हां सां गॾु आहे ऐं लतीफ़ा जे सिलसिले में शाह बिटाई शाइरी जूं कुझु सिटूं बहस में आणींदासीं ऐं ख़्यालनि जी डेबिट कंदासीं। शाह बिटाई शाइरी जूं ही 2 सिटूं खयूं आहिनि जंहिंमें जेका हक़ीक़त आहे या जेका हिकिड़ी व्यूज़ आहिनि उहे सूफ़ीअ जे बारे में आहिनि। सो बैत जूं सिटूं आहिनि। सूफ़ी चाई सद करी सूफ़ी ए न सलाह काटे रख कुलाह विझ उछले आग में। शाह साईं सूफ़ी जी ख़ूबियुनि ऐं सिफ़तुनि खां चङी तरह वाक़िफ़ आहे ऐं संदसि किरदार ते सुहिणे नमूने सां क्रिटिक बिहेवियर बि रखियो आहे। बिल्कुलु ईअं जीअं को उस्ताद या को लीडर या नफ़्सियातदान साइकोलॉजिस्ट पंहिंजे शागिर्द खे या पंहिंजे मरीज़ खे कॉग्निटिव एबिलिटीज़ जी मोटिवेशन ॾींदो आहे ऐं उन सां गॾोगॾु कुझु अहिड़ा पैरामीटर्स बि सम्झाईंदो आहे जंहिंसां कामयाबी यकीन हूंदी आहे। सो शाह बिटाई पंहिंजे नुक़्ते नज़र सां हिन बेत में 2 शयुनि खे कोरिलेट करे बयानु कयो आहे ऐं पंहिंजे नफ़्सियाती महारत सां पिणु तज़ाद बि ॾेखारियो आहे। जीअं हिते 2 शयूं असां गौर कंदासीं। सूफ़ी चाई सद करी यानी पंहिंजे पाण खे सूफ़ी बि सॾाईं थो ऐं ख़्वाहिशूं बि रखी थो, दुनियावी लोभ ऐं गर्ज़ जूं ख़्वाहिशूं रखी थो जेके हिकु सूफ़ीअ जी ख़ूबियुनि जे मुताबिक़ या उन जी फितरत जे मुताबिक़ या उन जी तबियत जे मुताबिक़ बिल्कुलु नामुनासिबु आहे। छो जो इहो हिकु सूफ़ीअ खे नथो जुगाए। उन जे हक़ीक़त में त हिकु सूफ़ी जो तालुक़ु रूहानियत जे दर्जनि सां आहे न, जेको ज़ाहिरी ख़्वाहिशुनि ऐं दुनियावी लोभ खां बिल्कुलु आज़ादु हूंदो आहे। उनखे का तलब न हूंदी आहे, हिन दुनिया जे माल मता में का तलब न हूंदी आहे। उहो उन्हनि शयुनि खां मुकमिल आजो हूंदो आहे। लतीफ़ सरकार पंहिंजे अंदर में हिकु मज़बूत बिहेवियरल लीडरशिप रखी आहे ऐं यकीनन हिकु बिहेवियरल लीडर जी नज़र हमेशह पंहिंजे शागिर्द जी मक़सद ऐं कामयाबी ते हूंदी आहे। शाह बिटाई हिकु फ़िक्री फ़िलासफ़र इंसान जी तबई रवैयनि जी असेसमेंट बि कई आहे त उन जी हिकिड़ियूं पंहिंजी हिकिड़ियूं हदूं ऐं लिमिटेशन्स बि मुक़ररु करे थो ऐं रोके थो त ॾिस पंहिंजे अंदर जी ख़्वाहिश खे मार, नफ़्स खे मार, ख़ुदि परस्तीअ जो ॾेखाव खे मार। छो जो ज़ाहिरी ॾेखाव सां सूफ़ी जी टोपी पाए तूं सूफ़ियाणी ॿोली हरगिज़ न ॻाल्हाए सघंदे ऐं न वरी सूफ़ियाणी रवैयनि सां पंहिंजे किरदार खे उजागर करे सघंदे। त शाह बिटाई पंहिंजे जेका हिकु क्रिटिक ऑब्ज़र्वेशन कई आहे इंसान जे अंदर में, उन जे उहो किरदारु ॻोल्हियो आहे, सूफ़ीअ जो किरदारु खे ॾिठो आहे ऐं ॾिसण खां पोइ उहो हिकु लिमिटेशन्स बि ॾिए पियो, कुझु रुकावटूं बि आहिनि जिन खे हटाइण जी कोशिशि बि कराए थो ऐं सम्झाए थो त ही शयूं ख़तमु करणियूं आहिनि। जेकॾहिं इहे कंदे त लाज़मी आहे नुक़सानदेह हूंदियूं ऐं तुंहिंजे उन किरदार खे मुतासिर कंदियूं या उन सूफ़ीअ जे किरदार खे कमज़ोर कंदियूं। बिटाई साहब लफ़्ज़ सद जे मफ़हूम खे ईअं बयानु कयो आहे त इहो हिकु दुनियावी लालच ऐं लोभ आहे, छाकाणि त इरफ़ानी ॿोलीअ में सूफ़ीअ खे इहा ॼाण हुजे त एकूं एक ज़ात तॾहिं ई मुकमिल थी सघे थी जॾहिं पंहिंजे वजूद जूं कमज़ोरियूं, कामिल वसत, पूरायूं अणपूरायूं सिफ़तूं सिर्फ़ु पंहिंजे मंज़िल लाइ मरकूज़ हुजनि। इहो तॾहिं मुमकिन थी सघे थो जॾहिं इंसान अज़ीम उत्साह ऐं उन विचां रूहानी क़ुवतुनि ऐं हक़ जो शऊर इस्तेमालु करे ॼाणे, तॾहिं उहो सालिक तहक़ीक़ ऐं तरदीद जे विच वारे रस्ते ते हलंदो रहंदो। शाह साहब साइंसी नुक़्ते नज़र सां पंहिंजी फ़िक्र मूजिबि इंसान खे हिकु क़िस्म जी मैथडोलॉजी बि सेखारे थो त जीअं बैत में आहे त काटे रख
कलाह यानी इहा सूफ़ीअ जी टोपी जेका पाए तूं कूड़ो ॾेखाव करीं थो ऐं हिकु मनफ़ी रस्ते ते हलीं थो ऐं ॿोली सूफ़ीअ जी का बि नथो ॼाणे, सो बहितर इहो अथई त इहा टोपी लाहे उछलाए छॾ, यानी काटे रख कलाह। त तोखे मुनासिबु न आहे, छो जो तुंहिंजा मिज़ाज रवैया सदूं सिर्फ़ु दुनियावी फ़िक्री निज़ाम जे तहत हलनि था ऐं तुंहिंजे नफ़्स ते को बि पहिरो पाबंदी न आहे। सो लाज़मी अथई त नफ़्स जी क़ुर्बानी ॾे सिधा सवा तरीक़ा सूफ़ीअ खे शाह भिटाई सम्झाया आहिनि। त इहो सूफ़ी कहिड़ो जंहिं ते नफ़्स जो ज़ाब्तो हुजे ऐं उनजी ॼार में फाथल हुजे, इहो त मुमकिन नथो थी सघे न, छो जो हिकिड़ो क़ैद आहे ऐं ॿी शइ आहे आज़ादी। आज़ादी तॾहिं थींदी जॾहिं दुनियावी ख़्वाहिशनि खां बेफ़िक्र हूंदो, उनजे कढ न हूंदो, उनजे पुठियां न हलंदो, उनजी जुस्तजू में न हूंदो, उनजी तलाश में न हूंदो, उनजे ॼार में फाथल न हूंदो। ॿी सूरत में त इहो सॼो हिकु क़िस्म जो ॼार ई आहे न, जंहिंमें ॼार में फासी थो वञे इंसानु। हाणे असां हिनखे ॿ शयूं हुते मैच कोरिलेट कयूं था या हिक ॿिए सां असां कॉम्बिनेशन में आणे सघूं था। हिकिड़ो आम इंसानु बि नफ़्स जे वर चढ़े थो या हिकु सूफ़ी आहे ज़ाहिरी तौर ते हू पाण खे सूफ़ी सॾाए थो, पर हुनजी का बि अहिड़ी सलाहियत, का बि अहिड़ी हुनजी सूंहं, को बि हुनजो अहिड़ो रंग ज़ाहिर न आहे जेको उनजी सूफ़ीअ जी फितरी हालत सां मैच थिए। सो शाह साईं चवणु सम्झायो आहे त सो भलाई हिन में अथई त विझ उछल आग में, इहो नफ़्स जेको तो ते ग़ालिब आहे उनजे हरगिज़ तूं अतात न कर, उनजे आॾो मजबूर न थी, उनजे आॾो झुक न, उन मूंखे अंदर मां कढी बाहि में उछलाए साड़े छॾ। उन खां पहिरीं जो उहो तोखे ज़हनी रूहानी समाजी ऊंधाई में धिको ॾेई माज़ूर करे छॾे। ख़ूब शाह साहब मुशाहिदो कयो आहे ऐं हिकु वॾी रोशनी इंसान जे अंदर में दाख़िलु थियण, पंहिंजी शाइरी जे ज़रिए दाख़िलु थियण जी कोशिशि बि कई आहे जेका मुकमिल आहे। हा, उहो को भाग वारो जेको साहिब जी इन सुहाई खे पंहिंजे अंदर में महसूसु करे, पंहिंजी सोचुनि में महसूसु करे, पंहिंजी ख़्यालनि में महसूसु करे, पंहिंजी फ़िक्र में महसूसु करे, हा उहो तब्दीली आणे सघे थो। उहो जेको इहे शाह भिटाई जूं जी रोशनीअ खे, उनजी सुञाणप खे शाइरीअ में जे पैगामनि खे सम्झी सघे ऐं पंहिंजे अंदर में महसूसु करे सघे। जेकॾहिं महसूसु न कयो आहे त सभु उनखे इन्हनि शयुनि खां हू परे हूंदो ऐं वेझो न रही सघंदो। लतीफ़ सरकार सूफ़ीअ जे मर्ज़ खे झलियो आहे ऐं उनजे इलाज लाइ कामयाबी लाइ लीडरशिप बिहेवियरल जा उसूल बि सेखारिया आहिनि, छो जो साहिब ख़ूब ॼाणे थो त सूफ़ीअ जी वाट लाट ऐं मक़सदु हिकु अहदनामे मूजिबि आहे जंहिंजो असलु दग साहिब खे पसरणु आहे। पर जेकॾहिं सूफ़ी ज़ाहिरी ऐं बातिनी रवैयनि जी छिक ताण ऐं कसरत में रहंदो त उहा लाट उछामी वेंदी ऐं हरगिज़ पंहिंजे दग ते, पंहिंजी मंज़िल ते रसी न सघंदो, छो जो उहो नुक़्तो लाज़मी ॻोल्हणो आहे ऐं सम्झणो आहे त कसरत में रही कसरत खां कीअं पासे ते थियणो आहे। इहो हिकु सोचण जो सुवालु आहे, सोचण जो लम्हो आहे। तॾहिं हू काबकुसी निफ़ासलनि खे सम्झंदो या वरी उरूज ऐं लाह खे सम्झंदो ऐं नेठि वञी मार्फत जे नुक़्ते ते रसंदो। हाणे हिते जेका नुक़्तो आहे मार्फत जो, असल में इंसान जी मंज़िल इहा ई आहे जंहिंजे पुठियां हुनखे हलणु घुरिजे, उनजे पुठियां डोड़णु घुरिजे, उनजे पुठियां कोशिशूं करणु खपनि, जिदोजहद करणु खपे त हुनजी मार्फत जी मंज़िल कहिड़ी आहे। हिते आउं इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदसि त इहो हरगिज़ वाजिबु न आहे, इहा सोच ग़लति आहे त भई जेकॾहिं असांखे मार्फत जे दर्जनि ते पहुचणो आहे या असांखे कंहिं सूफ़ी बणिजणो आहे या सूफ़ी जे रस्ते ते हलणो आहे या कंहिं बुज़ुर्गी जे रस्ते ते हलणो आहे या असांखे हिकिड़ो भलो इंसानु थियणो आहे त उनजे लाइ लाज़मी आहे उहो ई मख़सूस माण्हू आहिनि या उहे ई मख़सूस किरदार आहिनि जेके मार्फत जे नुक़्ते खे सम्झी सघनि था ऐं मार्फत जी मंज़िल ते पहुची सघनि था। ऐं इन ॻाल्हि सां
एग्री न आहियां इन लाइ जो हर इंसान जी मार्फत जी मंज़िल साॻी आहे। हा, हाणे सोचण जी ॻाल्हि इहा ज़रूरु थींदी त कहिड़ो इंसानु जेको पाण खे इन्हनि मार्फत जी मंज़िल खे सम्झण जी कोशिशि करे थो त मुंहिंजो असल में त मंज़िल इहा ई आहे। कंहिंजे अंदर में इन जी ख़्वाहिश आहे, कंहिंजे अंदर में इहा बेक़रारी आहे। सभु कुझु हूंदे ॾिठो वञे त सभु कुझु हूंदे माल मता हूंदे बि इंसान में बेसुकूनी छो आहे, उनजे अंदर में उहा आराम छो न आहे, उनजे अंदर में उहो इत्मीनान छो न आहे। उनजो सबबु इहो ई आहे। हा, आउं ज़रूरु चवंदसि इन जो सबबु इहो ई आहे त उनखे सेल्फ एक्सप्लोरेशन न आहे। उनखे पंहिंजे मार्फत जी मंज़िल जी ख़बर न आहे, पंहिंजे मार्फत जी दग जी ख़बर न आहे। जॾहिं हू उन नुक़्ते ते रसंदो त उनखे सभु हासिलु थी वेंदो ऐं इहो थी सघे थो। इहो को एॾो वॾो मुश्किल कमु न आहे। इहो असां नथा तयन करे सघूं या असां इहो रिकमेंड जस्ट फॉर देट पीपल्स नथा करे सघूं त भई को बुज़ुर्ग हुजे, को दरवेश हुजे, को जोगी हुजे, को सूफ़ी हुजे, को वॾो आलिम वारो हुजे, इल्म वारो हुजे, को वॾो आलिम हुजे, मुफ़क्किर हुजे त उहे ई इन्हनि शयुनि खे सम्झी सघनि था या उहे ई सिर्फ़ु जेके इन्हनि रस्तनि ते हली सघनि था। ईअं न आहे। हर इंसान जे लाइ आहे। हर इंसान जे लाइ सेल्फ एक्सप्लोरेशन ज़रूरी आहे। तंहिं लाइ इहो बेहद ज़रूरी आहे त सिक जी सध करे। सिक कहिड़ी क़िस्म जी थिए थी, सिक कॾहिं कजे थी, सिक छो थिए थी, इहो हिकु अलॻि मामिलो आहे जंहिं ते असां वरी ॿिए दफ़े ज़रूरु ख़्यालनि जी ॾे वठि कंदासीं। शाह बिटाई हिकु सूफ़ीअ खे स्पिरिचुअल सुपरविज़न जी कुवत बि ॾेखारे थो, जेका तमामु हिकु वॾी कुवत आहे। ऐं वरी ॿिए पासे मार्फत जी तहक़ीक़ लाइ, उनजी रिसर्च लाइ, उनजी एनालिसिस लाइ, उनजी जस्टिफिकेशन्स जे लाइ बि सभु रूल्स एंड डायरेक्शन्स बि ॿुधाए थो त पहिरीं वजूद जी एनालिसिस कयो, पोइ उनखे नफ़ी जी हालति में आणणु त जीअं बातिन जो मुशाहिदो थी सघे। यानी आऊं आहियां पोइ बि आऊं न आहियां। आउं पंहिंजे हुअण जी कीअं थी तस्दीक करे सघां? आउं पंहिंजे हुअण जी तस्दीक इहा नाकाफ़ी आहे त मुंहिंजे अंदर में को साह सुरे थो या तव्हांजे अंदर में को साह सुरे थो या आउं हिकु वजूद रखां थी या हिकु जिस्म रखां थी जंहिंजूं सां ॻंढियल हिकिड़ी ज़ाहिरी सूरत हाल बि आहे, जेका अंदरूनी सूरत हाल बि आहे। पर इहो नाकाफ़ी आहे। इहो सम्झ खां थोरो गंभीर आहे पर मुश्किल न आहे। इहो बेहद आसान आहे। ॻाल्हि हले पई कहिड़ी त पंहिंजे एनालिसिस खां पोइ पंहिंजे हाल खे नफ़ी जी हालति में आणणो आहे। जॾहिं असां पंहिंजे पाण खे पंहिंजे हुअण मां न हुअण जी हालति में तब्दील कंदासीं त पोइ बातिन जो मुशाहिदो थी सघे थो। उनखां पोइ यकीनन इंसान ज़ाहिर ऐं बातिन जी भेट तमामु आसानीअ सां करे मार्फत जे रस्ते ॾांहुं विख वधाईंदो। हाणे जेकॾहिं एसि ताईं पहुची वेंदो त पक अंदर जे ओड़ाह में सिक जी सध या ख़्वाहिश या ॼाण जी तलब वधी वेंदी, पोइ दुनिया जी सध ख़ुदि ब ख़ुदि नफ़ी जी हालति में हली वेंदी। इहो हिकिड़ो फार्मूलो असां चई सघूं था त इन फार्मूले जे तहत जेकॾहिं असां हिननि शयुनि खे सॉर्ट आउट कयूं था, उन्हनि खे सेग्रीगेट कयूं था त पोइ उहा शइ वधी वेंदी। हाणे वधाइणो असांखे छा आहे? कहिड़ी शइ वधाइणी आहे? सिक वधाइणी आहे, तलब वधाइणी आहे। छा जी वधाइणी आहे? मार्फत जी वधाइणी आहे, अंदर जी मार्फत, पंहिंजे पाण जी सुञाणप। मुंहिंजो यकीन इहो ई चवे थो त ज़ात काई न वाजिबु सुम्हणु, ज़ात काई न वाजिबु सुम्हणु, जाॻणु जस तिन्हें जे जाॻिया जीअ में। इन में को बि शक न आहे त शाह बिटाई हिन बेत में चइनी क़िस्मनि जा लीडर बिहेवियर्स जा ॾिस ॾिना आहिनि। ऐं कीअं ॾिना आहिनि? उन में नंबर 1 अचे थो सूफ़ी चांहि, यानी अचीवमेंट ओरिएंटेड। ए सूफ़ी न सलाह, डायरेक्टिव लीडरशिप ज़ाहिर थिए पई। काटे रख कला, पार्टिसिपेटिव लीडरशिप ज़ाहिर थिए थी। यकीनन शाह बिटाई हिकु आम इंसान त न हुआ। उन्हनि जी ख़ूबियूं ऐं सलाहियतूं
में जेके असां असेसमेंट कयूं त उन जी शाइरी में, उन जी बेतियुनि जी सिटुनि में इहे हिकु साइकोलॉजिस्ट जूं इंसान जी सुञाणप जे लाइ मुक़ररु जेके रूल्स ऐं रेगुलेशन्स आहिनि उहे सभु छा बिटाई ॾसे थो ऐं सम्झाए थो। विझ उछले आग में, दिस इज़ अ सपोर्टिव लीडरशिप। वाह, साईं सालिक जी फ़िक्री मेहनत खे लीडर बिहेवियर जे हर क़िस्म में हौसला अफ़ज़ाई, सिधी राह ऐं हासिलात जा इशारा ॾिना आहिनि। ही चारि उसूल उहे ॾसिया आहिनि जंहिंमें सिधो सऊं डायरेक्शन्स मिलियल आहिनि त अव्हांखे छा करिणो आहे, इंसान खे छा करिणो आहे। ही लेसन्स आहिनि, ही मैसेजिस आहिनि, ही हिकिड़ा डायरेक्शन्स आहिनि जेके जेकॾहिं असां सम्झणु चाहियूं त तमामु आसानी सां सम्झी सघूं था, पर इन जे लाइ प्रैक्टिसिस में वञणु ज़रूरी आहे, जंहिंसां असां को बहस या तकरार अॻिते हली नथा करे सघूं। त इहो ई कामिल दर्जो आहे सेखारण जो, जेको लतीफ़ सरकार पंहिंजे बेतनि ऐं सुरनि में फिलोसॉफिकल ट्रेडिशन्स ॾिए थो त गॾोगॾु मैथडोलॉजिकल प्रैक्टिसिस जा बि कम ॾिसे थो। हाणे इहो मुनसरु आहे बंदे ते त उहो तफ़ावत ऐं भेट जा आज़मूदा कीअं थो करे, सूफ़ीअ जी मक़सदियत खे कीअं थो सम्झे, सूफ़ीअ जी वैल्यूज़ खे कीअं थो सम्झे, सूफ़ीअ जे किरदार खे कीअं थो सम्झे। हिकु ख़ासि अंदाज़ ऐं तरीक़नि में रियाज़त करे ऊणाइनि ॾिंगाइनि ऐं ख़ुदि खे बाहि में उछलाए थो या न। जेकॾहिं इहे एफर्ट्स वठिबियूं त तब्दीली थी वेंदी। इंसान पंहिंजे अंदरि जी हिकिड़ी दुनिया खे, अंदरि जे जहान खे आसानी सां सुञाणे वठंदो, अखियूं खोले ॾिसी सघंदो, कन खोले ॿुधी सघंदो, उन में साह अंदरि जे जहान में साह खणी सघंदो। हाणे त ईअं न पियो थिए, अंदरि जे जहान में साह नथो खॾे, हीअ दुनिया जे जहान में साह खॾे पियो। ख़बर ई न आहे त को जहान बि आहे अंदरि जो। हिकु वरी ॿियो सिलसिलो शुरू थी वेंदो अंदरि जे जहान जो, छॾियूं था इनखे, ऐं कॾहिं वक़्तु मिलियो त वरी उन ते पंहिंजनि ख़्यालनि ऐं सोचनि जी ॾे वठि कंदासीं। मतिलबु त छा भिटाई पंहिंजे हर नुक़्ते नज़र सां बंदे खे निज नीयत सां बातिनी वजूद खे ॻोल्हण जा गस ॾिना आहिनि।